कहे गाने दे और ले आए कुल्हे दे सजो लड्डू पादे दे जागदा रहो और ले आए कुल्हे दे सजो लड्डू पादे दे खटण कमाइण तेड़ा ना पैसे की हलाए 2000 थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी तेरे नंबर जाऊं देड़ा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पड़ा ॾे ते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पड़ा ॾे ते रुली आए कुल्हे ते सजो लड्डो पादे ते रुली आए कुल्हे ते सजो लड्डो पादे ते कोट सजो आ कके असामा अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर चाहे मिले पियारे छॾियांसि कोट सजो आ कके असामा शक न कर कर पक्का सामा ऊंद में आयूं ओए शुक्र में के मिला था थक्का सामा हाँ मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते सुहागण सदको तो जे कुरपत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी ठहंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तो मैं दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते ताती वनी ताती आ बावनी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते महाराज मुकाम में हुयस मुकाम में हाँ हाँ तुझे बुत विझण लाइ वियोसि तो भी ॾाढो मूंखे रत कयो आहे हाणे तुंहिंजो बि बिलो कंदुसि जे तव्हां न मूंसां फैसला कराया त 1 रुपयो बि कोन मिलंदव तव्हांखे ख़बर आहे रहस्याणी मीरज़ादी मुंहिंजो कुझु बि बिगाड़े न सघंदी जेकॾहिं तव्हांखे वीसीअ जा पैसा वसूल करणा आहिनि त हली उन रहस्याणीअ जे साम्हूं चओ त असां पाण में ठाह करे छॾियो आहे ही त शेरली जी फोड़ी आ उ छा नालो आहे मलूक ओ ये बि मुंहिंजो कर्ज़ खाई वेठो आहे तूं बि मुंहिंजो कर्ज़ खाई वेठी आहे अॼु त था ॿई गॾिजी मूंखे मिली वियो अल्लाह करम लाला हाणे टर तो घिटीअ में बि असांखे त ज़लील न कर मूं तोखे चयो त बुहारो ॾे न तूं वरी बुहारो फिटी करे बीही रहियो आहीं बुहारो पिढ़े ॾींदो उस्ताद तो त चयो त को गिराक या को मेहमान अचे त बहारो न ॾींदो कर अरे यार हे गिराक हा हे वांदो आहे हेड़ा वांदा हिते अचनि न वधीक दूर कंदो कर मुंहिंजो भाउ सावण वांदो वेठो आहे सां निकाह कराए छॾियईं अब जेका इहा तुंहिंजी छोकिरी आहे इन्हे जो करायूं था पिया निकाह मुंहिंजे पुट गुलूअ सां हा सभु ॿार लही पवंदई राज़ी थी वियो त गॾियूं माइटी माई तो सलाह मूंखे सुठी ॾिनी आहे पर इहो सोचे मां तोखे ॿुधाईंदसि अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पादे ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पादे ते मां पखी हाँ प्यार दे इज़हार दो मां पखी हाँ प्यार दे इज़हार दो
धार जो न बार जो मूंखे धार जो न तू धारण जो ई न तू मारण जो ई मुझे पया छो चिपियो ई पोइ भला ही कलाम ॿुध वो गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा तो वहाँ खुदा घेर करे खूब है कर्जमा खूब है कर्जमा गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा ढाईचा का ढाईचूं बस हाणे बस वडो वात फाड़ कलाम नचो किथे ॻोठ या कुत्ता ना गॾु थी वञनि ईअं थींदो आहे मिठी तॾहिं बि मां कलाम चवंदो आहियां न सभु कुता गॾु थी वेंदा आहिनि उहे बि तो जी मुंहिंजे कलाम जा शौक़ीन अथई इहो छा चई मूं जीअं मूंखे को तुंहिंजो कलाम वणे थो छा जेकर तोखे मुंहिंजो कलाम नथो वणे पर मां त तोखे वणंदो आहे न तुंहिंजी शिकल वणण जहिड़ी आहे इहो मूंखे ॿुधा पहिरीं आईनो ॾिठो अथई ईअं मां त सभिनी खे वणंदो आहे पोइ तोखे अलाए छो नथो वणे तू जंहिंखे वणंदो हूंदे न शायदि उनजी नज़र कमज़ोर हूंदी मुंहिंजी नज़र कमज़ोर न आहे पोइ बि तूं मूंखे वणी थी मां एॾी वियल बि न आहियां जो जंहिंजी नज़र कमज़ोर हुजे उनखे वणा मूं मथां त सभु मस्तु आहिनि मस्त मलंग चाकी तुई सादा दिल तंग चाकी तुई मस्त बस हाणे बस तोखे मूं छा चयो मुंहिंजे साम्हूं कलाम न चवंदो कर मां फिल्म ॾिठी आहे न जॾहिं बि हीरो ऐं हीरोइन पाण में मिलंदा आहिनि न पोइ कलाम चवंदा आहिनि छा मां तुंहिंजी हीरोइन आहियां ऐं तूं छा थो सम्झी त मां तोसां प्यार थी कयां फिल्म में बि ईअं थींदो आहे पहिरियां प्यार नाहे हूंदो पोइ वरी थी वेंदो हली हली तोसां मथो वञण जहिड़ो भित सां मथो टकराइणा मां वञा थी तेरी तई मस्त जवानी तेरी रात सुहानी रहो रात कयूं प्यार छॾ वञा वञा ओ छॾ वञा वञा तेरी मस्त जवानी तेरी रात सुहानी रहो रात कयूं प्यार छॾ वञा वञा बाबा मूं सोचे छॾियो आहे त असांखे छा करणु घुरिजे मां तव्हांखे हिकिड़ी सलाह थो ॾियां ओबा तुंहिंजे सलाह खां असां ईअं ई भला आहियूं जॾहिं जॾहिं तो सलाह ॾिनी आहे तो सोचियो आहे न असां पादर ई पादर खाधा आहिनि हल मोचारा हे छा थो चए सही थो चए भोतार पुराणा अड़े हाणे मां नओं भोतार थियण वारो आहियां तूं मूंखे पुराणो भोतार चवणु छॾे ॾे बाबा तोखे भोतार हाणे मां ई बणाए सघां थो पर हुनजे लाइ तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो हल हाणे मुंहिंजा अहिड़ा त बुरा ॾींहं अची विया आहिनि जो नौकर ऐं पुट मूंखे सलाहूं था ॾियनि इहो इन्ही जे लाइ भोतार जो हाणे तूं 80 साल जो थी आहीं वॾड़ा कोन चवंदा आहिनि 80 मट खसी हाणे तुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे भोतार तो ई सुञातो आहे मोचारा बाबे खे तो ई सुञातो आहे जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कयां न बाबो मूंसां विड़ी पिया हा अड़े हा सही सुञातो आहे हाणे इहो ॿुधायो त छा करणु घुरिजे बाबा असल में तोखे ॿीहर मरणो पवंदो निभागा भाई त सवली कढ छो तोखे इन जे करे मरणो पवंदो यार छनन में छाए वो यार छनन में छाया है ॾे ख़बर मुंहिंजा राणा कहिड़ी ख़ुशीअ में कलाम चवंदो पियो वती तुंहिंजे लाइ कलाम थोरा ई थो चवां हल तूं कटी जहिड़ो तूं मुंहुं ख़राबु कयो आहे ओड़ी त मां थू खटी न आहियां जेकॾहिं तूं प्यार सां ॾिसंदे न त मां तोखे मिठी मिठी लॻंदसि तूं मिठी न तूं मिठी हसी बाई ऐं मुंहिंजी थियण वारी कुंवार हल तूं कटी तोखे मां पंहिंजी कुंवार बणाए पंहिंजी ज़िंदगी अज़ाब थोरा ई बणाईंदुसि मां अज़ाब न गुलाब जो गुल आहियां गुलाब जो गुल छा तूं गोपीअ जो गुल बि नाहीं तूं वरी पाण खे गुलाब जो गुल थी सम्झी ॾिस मुंहिंजा राणा परे हट न तूं मुंहिंजी राणी न वरी मां तुंहिंजो राणो पंहिंजी जान सदा गुलू अॼु न सुभाणे त तोखे मञाए वठंदसि मुंहिंजा राणा केतिरो भॼंदे मूंखां खटी आहियां मां खटी अहिड़ी ॾींदीसां चटी जो ॾेह ॾिसंदई बाबा खतरे जी का बि ॻाल्हि न आहे मूं इंजेक्शन ॾेई छॾियो आहे होश में ईंदो बिल्कुलु ठीकु थी वेंदो तव्हां को फिकर न कयो डॉक्टर साहब अलाए छो
मूंखे ख़ौफ़ थो थिए त होश में अचण खां पोइ करे न का गड़बड़। न न न मैडम, का बि गड़बड़ न कंदो, इंशाल्लाह अल्लाह जे हुकम सां बिल्कुलु ठीकु थी। भला हिनखे ओचितो छा थी वियो डॉक्टर साहब? असल में हिन खे नशे वारी का अहिड़ी का टैबलेट या का शइ ॾिनी वई आहे जंहिंजे करे हिन जे दिमाग़ ते असरु थी वियो, पर हाणे बिल्कुलु ठीकु आहे, नॉर्मल आहे, तव्हां को बि ख़ौफ़ न कयो। मालिक भलाई कंदो डॉक्टर साहब। ख़बर नथी पवे त हिते असां सां कहिड़ा दुश्मन आहिनि, जेके असां सां दुश्मनी कनि था। मैडम तव्हांखे हाणे हिन जो वधि खां वधि ख़्यालु रखिणो आहे। हिन खे जेकॾहिं नशावर शइ वरी ॾिनी वई त पोइ मां बि कुझु न करे सघंदुसि। तव्हांजी महिरबानी डॉक्टर साहब। बाबा मां हाणे हलां थो ऐं हे टैबलेट तव्हांखे लिखी थो ॾियां, जेकॾहिं अञा बि हिन खे का तकलीफ़ थिए त पोइ हे टैबलेट खाराए ऐं आराम कराइजोसि। जी ठीकु आहे। असां सम्झो त हिन मथां कारो इल्मु थियल आहे। कुझु बि नथो चई सघिजे मिठी, होश में अचे त हुन खां पोइ ई ख़बर पवंदी त आहे छा। किथे काने में सुबह ठाई उहो मेरा यार हो सही, उहो ही मेरा यार हो सही, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। उस्ताद गुल्लू वांद काई आहे? ॾिसी तो खणा केरा कवे था दाढ़ी ठराइणी आहे। वे वे उस्ताद मां ठाहियां इन जी दाढ़ी। न न इन छोकिरे खां मूंखे दाढ़ी न आहे ठराइणी। ओ जो शागिर्द हाणे सफ़ा तयार थी वियो आहे, तूं को बि खुटको न कर। टुको ॾिनई त पोइ पैसा कोन मिलंदई। टुको ॾियां त पोइ तूं मूंखे रुपयो बि न ॾिजांइ। ॾिसां तो तुंहिंजे हथ में केतिरी सफ़ाई आहे। जल्दी जल्दी हिनखे रहणे वठ। मां बि ॾिसां त तूं केतिरो कारीगर थी वियो ही। उस्ताद मां फुल कारीगर थी वियो आहियां, हाणे मां दुकान संभाले सघां थो। जेकॾहिं तूं दुकान संभाले सघीं थो भला मां ॿियो को वञी कमु कयां। उस्ताद गुल्लू तुंहिंजो शागिर्द तयार आहे। मट करे वे, जेकॾहिं टुको अची वियो त पोइ मूंखे न चोचाए। शागिर्द हाणे तयार थी वियो आहे, मां बि सोचां थो त मां वञी हाणे को ॿियो कमु कयां। कहिड़ो कमु कजे, कहिड़ो कमु कजे। जुड़िया इहा माई न असांजा पैसा खाई वञे त पोइ हैफ़ा असांजी ज़िंदगी ते। वॾी ॾायणा माई पहलवान, असांखे त नांग खाधो जो इन माई जे चकर में अची वियासीं। जुड़िया जहिड़ी न इन माई असां सां कई आहे, इन माई सां बि अहिड़ी थियणु घुरिजे। कहिड़ी पिया सलाहूं कयो पहलवान? नितल इहे ई सलाहूं पिया कयूं त पैसा बि असांजा, दाहूं बि असां ॾिनियूं ऐं बुछड़ा बि असां पिया थियूं। नितल यार हाणे तूं ई सलाह ॾे त इन माई मां VC जा पैसा कढूं त कीअं कढूं? जेकॾहिं न मुंहिंजी सलाह ते हलो था त मां तव्हांखे इहा सलाह ॾींदुसि। जामुन हुयो सावण, उनखे ॿधी खणी था अचूं। सावण सुञे वटि आहे छा जो एतिरा पैसा ॾींदो? नितल सही थो चए पहलवान, जेकॾहिं असीं सावण खे ॿधी खणी आयासीं न पोइ घर में झेड़ो थी पवंदनि, पोइ पाण ई पाण सावण सागण पाण में विढ़ंदा। जॾहिं उते सावण खे 2-3 माण्हू ॾिनियूंसीं त पाण ई पैसा भरे ॾींदो। जेकॾहिं सावण पैसा भरे न ॾिना त पोइ? नितल पोइ जी पोइ सोचींदासीं। फिलहाल हली था सावण खे अगवा करण जी कोशिश कयूं, पोइ इहा जॻह बि खपाए पैसा भरे ॾींदो। मिठी अरबाब होश में अची वियो। शुक्र आहे मालिक, शुक्र आहे जो अरबाब खे होश अची वियो। हा जी जा होश अची वियसि। हाय हाय हे जन्नत जी हुरा काॾा अची वियूं। हा मां सदको वञां। ऐं मुठियुसि हिन जो त अॻे खां बि नूर चट थी वियो आहे। हाय हाय नूर मोटी आयो आहे या चट थी वियो आहे? अड़ी छोरी निभागियो छा थी चवे? जी जा हिनखे ॾिस, हाणे हिनखे माण्हू ॾिसंदा त छा चवंदा ही त का टी मखलूक आहे। ओ मां सदको वञां छोरी, मां भौतार आहियां। जेकॾहिं भौतार आहियां त कॾहिं खां वठी भौतार आहियां। अड़ी छोरी पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾेई परेशानियूं न आहिनि वधाइणियूं, मां ईअं ई सही आहियां। भौतार बाबा ॿाहिरि कोन कुझु फैसले लाइ आया आहिनि ॻोठणा। फैसले लाइ आया आहिनि? हाय हाय वाह जो फैसलो था कयूं, पोइ हल त हली फैसलो कयूं। मां तव्हांखे हाणे ॿाहिरि न ईंदसि, माण्हू खिलूं कंदा। हाय हाय खिलूं छो कंदा माण्हू? बाबा मां चवां थो त तूं हिकु दफ़ो ॿीहर मरी वञ, पोइ वरी भूत थी ज़िंदा थी अच, पोइ तूं हितां सभिनी खे भॼाए सघे थो। हल पुट जी मरी वियुसि त पोइ ज़िंदा कीअं थींदो?
अॻे चक्कर बाक़ी कीअं ज़िंदा थी आयो आहीं? हां हल अॻे चक्कर मां मोह कोन हुअसि, ड्रामो कयो हो। हां पोइ हिन चक्कर बि अहिड़ो ई ड्रामो कर नी बाबा। ओ बाबा, हिन चक्कर जे मूं ड्रामो कयो त हे निभागा मूंखे जहिड़ो पूरे छॾींदा। न न बाबा, तूं इहो खुदको करी न। हा मां तोखे हिते दफ़न थियणो कोन ॾींदुसि। सभिनी खे इहो चवंदुसि त बाबा जी वसियत हुई। अदा बाबा जी वसियत ई त मुंहिंजे लाश खे दरियाह में लोढ़े छॾियो। हल निभागा, हूअं बचा पोइ त बचंदुसि ई कोन। पोइ खणी ईअं चवंदुसि त बाबा चयो हो मुंहिंजो लाश मासियारे ॻोठ खणाए वञो। हलो तकड़ न कर पुट, हिन बारे में सोचां थो त छा करणु घुर्जे। बाबा ये सोचणो अथई त जल्दी सोचे वठो। जेकॾहिं भोतार अरबाब सियाणो थियो न, पोइ सोचण जो टाइम ई न मिलंदई। हल तोसां कहिड़ो धोखो कयईं पुट? इहा ॻाल्हि छो पुछे बाबा? मूंसां वॾो धोखो थियल आहे। जी मां शहज़ादी खे शहर छॾे ॿिए ॾींहं ते घर वापसि पियो अचां त रस्ते ते ई अरबाब जा माण्हू मूंखे खंभे खणी विया ऐं मूंखे कैद में रखियो अथनि उते ॿधी करे। तोखे ख़बर आहे त मां हुन खां कीअं जान छॾाए हिते पहुतो आहियां? सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते पुराने यारो टीने डंडे यारो ले लूंज चप्पल नारो सुकल मानी वठनारो प्याला प्लेटू हिक कदम भी अॻिते वधायो अथई लठणी मगज़ ॿध करे छॾींदो साए। मता 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 मूंखे धकायो अथव। ख़ामोशी सां असां सां अॻिते थी हल, न त तुंहिंजो ख़ैरु न आहे। तुंहिंजो आवाज़ त मूंखे सुञातल लॻे थो। छा तूं असांखे सुञाणण जी कोशिशि करीं पियो? जेकर मूंखां फुर कई अथव न त मां भोतार खे दाह ॾींदुसि। अरे ॾिसो छा था, अहिड़ा त पादर हणोसि जो असांखे सुञाणण खां वञी हलियो। वायोसि खल पुठीअ तां। धक न हणो, जेका शइ फुरणी अथव फुरियो। अड़े रे सुञा तो वटि आहे छा जो तोखां फुर कंदासीं? अरे ॾिसो छा था, लाहियोसि खल पुठीअ तां। बचायो 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 बचायो। बस हाणे बस, अॼु जे लाइ घणो अथसि। जेकॾहिं अञा न सुधरियो न, वरी सुभाणे अचो मूं सां। न सुधरियो त सुभाणे वरी पादर हणंदा छा? ए सावण तुंहिंजी क़िस्मत। दी मां सम्झा थो पादर हणण वारो पहलवान हुयो। ओए अकुल जा अकाबर, पहलवान जी तोसां कहिड़ी दुश्मनी जो तोखे पादर हणंदो? अदी ने वीसी में जे तो मूंखे ज़ामिन विधो पोइ पादर न हणंदो ॿियो छा कंदो? वदा हाणे 2 लखनि जे करे जेकॾहिं 2 पादर लॻई त लही त कोन वेंदे न। वॾो इंसाफ़ पे करी अदी। लख खाई तूं ऐं पादर खावां मां। मूंखे कहिड़ो लाचार लॻो आहे जे तुंहिंजे पारां पादर खावां? अड़े अदा मां त तोखे मिंथ कोन कई त तूं मुंहिंजे पैसनि जे करे वत पादर पाण खाईंदो। अदी तो ई त चयो हो त ज़ामिन पे, ऐं जॾहिं ज़ामिन पियो आहियां त तूं चई थी मिंथ न कयां। अदा आख़िर तूं चाहे छा थो उहो मूंखे खोले ॿुधाए। अदी आऊं इहो थो चाहियां पराया मूंखे पैसा ॾे त उन्हनि खे वापसि कयां। अदा हाणे ॻाल्हि आहे सिधी, पहलवान वारा ई मूंखां पैसा न वठी सघिया, न वठी सघंदा, पोइ तूं केरु थींदो आहे ओ गाड़ीअ करण वारो? अदी जेकॾहिं हुननि मूंखे घणो तंग कयो न त बख़्श मां बि कोन कंदो साव। इज़त सां न ॾिनव त पोइ चई छा थो त पोइ तूं बेइज़तो थी बीहंदे। खुदाए तरसी करे पोइ बि कोन मिलंदई, पैसा कोन मिलंदई। तंहिंजे करे इज़त जे दायरे में रहो। सुहागण चवंदी आहे सच, पोइ हर कंहिंखे लॻंदो आहे मच। हरू भरू छो थो पंहिंजे लाइ ॿारणा ॿारे। सुहागण ॿियनि खे सच थिए थी, सदे पाण खे सच नथी चए। हाणे इहे सभु पैसा हड़प करे छॾिया अथई। मां हड़प कया आहिनि? वेठे हंधि तो टुकर गिरे उन महिल ख़बर नथी पवे पई त काॾां थो अचे पियो। मुफ़्त जूं मानियूं आहिनि। ठगियूं करे करे बुढ़ियूं वधाए 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 सॼे ॻोठ खे भींगियो त करे छॾियो अथई। त पोइ वञ न वञी ॻोठ सां मोह ॾे जे उन्हनि जो तोखे कसवटो थो अचे पियो त। बुढ़ी बि नथो मरे अदा, तव्हांजे लाइ थी कयां पई। ॿियो मां ख़बर ॾे कोन खयूं वेंदसि। मुर्शिद साईं, तो वटि त वॾो इल्मु आहे। अरबूअ खे त तो चरियो बणाए छॾियो, पर मीरज़ादी अञा तुंहिंजे समत में कान थी अचे।
मुंहिंजी मुरीदाणी तमामु जल्द उन माई जो बि अचर उनजे मुड़ुस वांगुरु थियण वारो आहे। मूंखे नथो लॻे त को तुंहिंजो इल्मु उन माईअ जे मथां असरु कंदो। कंदो ज़रूरु कंदो। तूं रुगो ॾिस त पर काॾे मुंहिंजा मुर्शिद सुहिणा साईं। मलूका हाणे तूं हिनखे सुहिणो साईं थी सॾे। जेकॾहिं हे सुहिणो साईं आहे न त पोइ असांजे लाइ ॿुधण जो मक़ाम आहे, ॿियो छा आहे। भली भली आहे पुट। तरस बाबा तरस, तोसां मां मिलां थो, पर पहिरियों मां हिन सुहिणे साईं सां त मिली वठां। हा सुहिणा साईं जे हाल तबियत कीअं? जो मतिलबु तूं नी टाइम खो वठी थी तूं असांखे हिते तबाह करे छॾियो। तूं असांजो अनो अटो सटो जेको आहे सभु खाई तबाह करे छॾियो। हा असां अॻे सुञा ऐं तूं मथां अची किरियो आहे। थोरो पुठी हेठि कर, पुठी हेठि कर। निभागा कह जाएगा। होश कर शेरला, होश कर। ही मुंहिंजो सचो मुर्शिद आहे। मलूका तूं जो बि सफ़ा सिज लही वियो ॿियो छा। हिन खे तूं हिन कारी टिकण खे तूं सचो मुर्शिद थी सॾे ऐं विच खट ते वेहारी वेठी आहीं। समझा माई समझा, तूं हिनखे समझा, न त मां हिनखे तबाह करे छॾींदुसि। अरे वरी ॻाल्हाए तूं मूंखे तबाह बर्बाद कंदे लाया लितर वरी। न तोखे न मां चयो त पहिरियों तूं होश कर। मुंहिंजी मुरीदाणी जो ॿुध त हू शादी चवे। शेरला तोखे ख़बर आहे त तुंहिंजे शहर वञण खां पोइ असां मथां छा गुज़री आहे? ख़बर आहे, मूंखे सभु ख़बर आहे। अधे अरबाब सिर्फ़ु तोसां न मूंसां बि वॾो धोखो कयो आहे। मूंसां का चङाई कई आहे उन। तोसां कहिड़ो धोखो कयईं पुट? इहा ॻाल्हि छो पुछे बाबा? मूंसां वॾो धोखो थियल आहे। जी मां शहज़ादी खे शहर छॾे ॿिए ॾींहं ते घर वापसि पियो अचां त रस्ते ते ई अरबाब जा माण्हू मूंखे खंभे खणी विया ऐं मूंखे कैद में रखियो अथनि उते ॿधी करे। तोखे ख़बर आहे त मां उन खां कीअं जान छॾा हिते पहुतो आहियां? मूंखे ख़बर हुई शेरल, पर मुंहिंजी मथां कंहिं बि यकीन न कयो। हाणे समूरी मिल्कियत न इन अरबूअ जे हथ में अथई। तूं घबराए न मलूका, मां हिकु हिकु रुपए जो अरबाब को हिसाब वठंदुसि। हाणे मां पहुची वियो आहियां। अरे छॾियो मांखे मुंहिंजो हियां छो फाटे। मूंखे ॿाहिरि घोर ते वञिणो आहे, पाड़े में पुट जा आहिनि ओॾे वञिणो आहे, ठुमका हणणा आहिनि, डांसूं करणियूं आहिनि। छॾियो मांखे, छॾियो। कुझु अकुल कर बाबा, कुझु अकुल कर। तूं बहुतार आहीं, इन ओली में ॿाहिरि वेंदी त माण्हू छा सोचींदा? खामखा खिलूं तुंहिंजे मथां कंदा। अड़ी छोरियूं, जेकॾहिं मां बहुतार आहियां त छा थी पियो? छा बहुतार ठुमका न आहिनि हणंदा? तूं ई सम्झाए हिनखे। साईं कुझु अकुल खां कमु वठ। जेके भोतार हूंदा आहिनि उहे ईअं न आहिनि कंदा। अड़ी छोरी तूं ई ॿुधाए त उहे छा कंदा आहिनि? उहे माण्हुनि जा फ़ैसिला कंदा आहिनि, मसइला हल कंदा आहिनि। अड़ी मां बि इन कम लाइ त वञा थो छोरी। तोखे मां हिन हालत में घर खां ॿाहिरि वञणु कान ॾींदसि। ॻाल्हि त ॿुध माई, घर खां ॿाहिरि वञण जे लाइ मूंखे छा करिणो पवंदो ॿुधाए। जीअं बोतार वेस वॻा पाईंदा आहिनि न, ईअं ई तोखे वेस वॻा पाइणा पवंदा ऐं तोखे संभाले हलणो पवंदो पाण खे। मोचारा, ओ मोचारा। जी रेसाणी। मोचारा, बोतार अरबाब खान खे संभाल ऐं अॼु खां पोइ इहा तुंहिंजी ड्यूटी आहे। तूं हिनखे बोतारनि वारा वेस वॻा पाराए तयारु कंदे ऐं उहा उथणी वेहणी तूं हिनखे सेखारींदे त जीअं ही बोतार अरबाब खान लॻे। कोशिशि कयां थो जीजा, पर हिन जा नट बुल्ट सफ़ा ढरा थी विया आहिनि। साॻी हालत में सुथरो कोन ईंदो। ईंदो तूं कोशिशि त कर मोचारा। हाय छा त मुरसालो आहे। वाह जा गिटड़ा अथसि, नासा त ॾिसेसि चतूअ जे चुंब चेड़ियूं, छपर त ॾिसेसि वटियो थो वधे। ही तुंहिंजो नौकर आहे अरबाब, कुझु अकुल कर। जीजा तव्हां दिलि जा कयो, मां वॾो दाना माण्हू आहियां। ॿिनि टिनि ॾींहंनि में भोतार खे पढ़ाए करे अहिड़ो होशियारु कंदुसि, अॻे खां वधीक चालाक बणिजी वेंदो। हाणे ॾिसी छा थो, वठी वञ भोतार खे, वञी तयारु कर। जेको बि ॾिसे सम्झे त सतनि राजनि जो चङो मुड़ुसु आहे। हलो साईं। गाजी साहिब मिले दे। फ़कीर साईं, मां हिकु वॾो दाउ ताड़े आई आहियां। वॾो? केॾो वॾो? हाथी जेॾो वॾो?
ईअं सम्झ त हाथीअ खां बि ॻरो आहे ॻरो। सभु लखनि में खेॾंदासीं लखनि में, पोइ तव्हांखे को बि ॿियो दर ॾिसणो न पवंदो। मुंहिंजो पहिरियों इहो शर्त आहे, जेको बि हुतां हासिल थियो न त अधु अधु करिणो आहे। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते समूरी मिल्कियत खणी हो, समूरी मिल्कियत मां तोखे सलाह ॾियां। अरे मां तो चवां तू माठ करे बीहो, थोड़ो हिकु लफ़्ज़ ॻाल्हायो न ए पादर मुंह में बड़काट को दई मत करा। शेरल जो अकुल खां कमु वठ, इहो ई मुंहिंजो सचो मुर्शिद आहे, जंहिं अरबाब खे मोगो करे छॾियो आहे। हिन अरबाब खे मोगो कयो, ही पाण ने भागो मोगो लॻो तो वटे अरबाब खे मोगो कयो। मां सम्झां थो त हिनखे अखि ॾेखारणी पवंदी। छा चई? तू मूंखे अखि ॾेखारी थी? मूंखे हेले तो खंडी मूंखे माफ़ कर। ठीक है तो न खंडी तो कि मां माफ़ कयो, मां पाण पियो ॾिसां। तू मूंखे अखि ॾेखारी तू मूंखे अखि ॾेखारी थी? अब्बा ओ बा तू पंहिंजी कावड़ हिन मिस्किन मथां छो थो कढी पियो? मूंखे मुंहिंजा बाबा रुगो इहो ॿुधायो त हिनखे हिते वेहारियो छो आहे? जेकॾहिं मां हिते अची सची ऐं सुहिणी मुरीदाणी खे दिलासा न ॾियां त पोइ हीअ बि चरी थी वञे हा। अरे हेॾे मां तो चवां मुंहिंजी माई ॾे ॾिसी ईअं चप न चटे ॼाए न मौत। शेरल मुंहिंजे मुर्शिद मथां अजई कावड़ न कर, हे मुंहिंजो सुहिणो ऐं सचो मुर्शिद आहे। जेकॾहिं मूंखे सुहिणो चवंदी आहे न मुंहिंजी सची मुरीदाणी त मूंखे ॾाढी वणंदी आहे। अल्लाह अहिड़ी थी कावड़ अचे जो दिलि थी चई या हिनखे ॾियां मौत या पाण खे घुटो ॾेई ते मारिया। थधो थी शेरल थधो थी, अजायो पंहिंजो होश न वञाए। हाणे इहो सोच त अरबाब जो छा कजे? अरबाब जो बिलो मां तव्हांखे थो करे ॾियां ऐं तव्हांजी मिल्कियत तव्हांखे मिलंदी, पर हिकिड़ो शर्त आहे। शर्त? वरी कहिड़ो शर्त आहे? जॾहिं बंगले जो कर्ज़ो तव्हांखे मिली वञे, उन बंगले में हिकु हिंदोरो पियल आहे, उते मुंहिंजी सची मुरीदाणी मूंखे हिकिड़े महीने लाइ हिंदोरे में लोॾींदी। अरे तोखे नथो चवां त तूं वञे थो आकिरबो? दी तक मॾियां मोट पड़ा पचाए तोखे मुंहिंजी ज़ाल हिंदोरनि में लोॾे। रोक मुरीदाणी रोक, इन सूअर खे छो जी मां हिते पातो आहियां। समझां थो त इहा मिल्कियत बि न मिली। मिल्कियत त मां अरबाब जे पीउ खां ई वठंदुसि। पोइ हिन जो पीउ बीठो थी ऐं वठीसि। मिठीअ न्यापो कयो आहे त मुर्शिद साईं सां मिल ऐं उनखे सम्झाए छॾ त छा छा करिणो आहे ऐं पैसनि जो मुंसां ॻाल्हाए छॾ। जेकर मिठीअ जो न्यापो आयो आहे न, तोखे ऐं मूंखे हींअर जो हींअर निकिरणो पवंदो मुर्शिद जी तरफ़। मां तोसां गॾु छो हलां? मूंखे कहिड़ो फ़ाइदो तोसां गॾु हलण में? छा तूं मिठीअ सां शादी करणु नथो चाहीं? मां बि हाणे सम्झी वियो आहियां, इहे ख़ाली ॾटा आहिनि, मूं इरादो पंहिंजो बदिलाए छॾियो आहे। वरी छा सोचियो अथई? इहो सोचियो आहे मिठी न त खटी, तव्हां ॿिन्हिनि मां कंहिं हिक सां शादी करणी आहे। निभागा कंहिं जाइ जा, तुंहिंजूं अखियूं असां ॿिन्ही में न न ॿिन्हिनि में न, कंहिं हिक में आहिनि। कंहिं महिल चवंदो मिठीअ सां शादी कंदुसि, कंहिं महिल चवंदो खटीअ सां शादी कंदुसि। तव्हां मां कंहिं हिक सां शादी करणी आहे। माण्हू वतन था पैसनि जे पोयां डोड़ींदा ऐं तूं वते थो शादीअ जे पोयां। पंहिंजी उमिरि ॾिठी अथई? माई खटी कद पुत खे ॾिसी न भुलिज, मुंहिंजी उमिरि 30 साल आहे। तूं हाणे वात बंदि रख, जल्दी मुर्शिद निकिरण जी कयूं, पोइ अची तुंहिंजी शादीअ सोचींदासीं। भोतार बाबा जो ख़ैर। अरे चुप कर बाबा के भोतार न चओ। हुन ज़ालिम खान ॿुधी वतो त बाबा खे मारे विझंदो। तुझ न पुट, ज़ालिम खान हाणे ख़तम आहे, हू वियो भोतारी खां। भोतार बाबा तव्हां असां लाइ ॾाढा भला हुओ, हाणे वरी अलाए कॾहिं भोतार थींदो। बाबा मां त कल्ह बि भोतार हुउसि, अॼु बि भोतार आहियां, पर तव्हां पाण पंहिंजा मसइला हुन तरफ़ खणी वेंदा हुआ त मां छा थो करे सघां? भोतार बाबा अॼु खां पोइ असांखे को बि मसइलो पेश आयो न, असां तव्हां ॾे ईंदासीं। तव्हां न मुड़ंदव तव्हां, जेसि ताईं तव्हां बाबा खे मार न खाराईंदव नी,
तव्हां न मुड़ंदव असुल सफ़ा न मुड़ंदव हल अंब खान ताक़त हिन ॻोठ वारनि सां हूंदी आहे पैसनि सां न जंहिं तरफ़ न ही ॻोठ वारा हूंदा आहिनि उहो ई भोतार हूंदो आहे भोतार साईं असां सभु तव्हां सां गॾु आहियूं हा बाबा पोइ तव्हां ॿियनि खे बि सम्झायो त जेकॾहिं असुल भोतार ज़िंदा आहे त पोइ ॿियनि नकुली भोतारनि ॾे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे भोतार साईं सुभाणे आऊं सभु ॻोठारनि खे गॾु थो कयां पोइ तव्हां अची उन्हनि खे सम्झाइजो असां पाण मुंझल आहियूं त छा कजे तव्हांखे वरी कीअं सम्झाईंदासीं ॾिसे थो पा हे छा पियो चवे भोतार साईं बाबा हिन खे छॾियो ही ॿार आहे बाक़ी तव्हां सभिनी ॻोठारनि खे दावत ॾेई लिक छुप में कंहिं जाइ ते घुरायो उते मां सभिनी खे सम्झाईंदुसि त असुल असुल हूंदो आहे नकुल नकुल हूंदो आहे उहो चवंदा न आहिनि त असुल से दगा नहीं होगी ऐं नकुल से वफ़ा नहीं होगी हाँ जिए जिए बाबा जिए 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 बाबा जिए 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 बाबो जिए हल बाबा नारन हणण जो वक़्तु न आहे नारन हणण जो वक़्तु जॾहिं आयो त मां तोखे ॿुधाईंदुसि पहलवान बाबा हाणे तव्हां वञो ऐं सुभाणे हर हाल में इहो मेलो मतल हुजे हाज़ुर भोतार साईं सुभाणे इहो मेलो मतल हूंदो तव्हां बेफ़िक्र थी वञो अब्बा तू हिन बांदर खे गिची में रसो विझी वञी दर दर पिंडाए 2 रुपया घर खणी अचो त मां वञा थो वञी हिन अरबाब सां हिकु हिकाणी करे अचां बतू जा पालू जो रेडियो करे कालू जो ए मारू आजा उठ डुप 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 अबाड़े डुप ताके खबर ना है तम अरबाब मता केडो कारो इल्म कयो आ हू ताके सुञाणी दो भी कोन भले भले बुढ़ो सही तू कारे इल्म जो माहिर थी वियो आ लितरवा घट मानिया ढो ते पो डुप 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 शेरला मुंहिंजो सचो मुर्शिद सही थो चवे सुनो कोन चई मुंहिंजी सची मुरीदानी अरे हेॾे मुंहिंजी घरवारी ॾे वात पटे न ॾिसो मत लाहे पादर न वठाए वॾो बेहूदो आहे अरे शेरला 2-3 पादर मुंहिंजे तरफ़ां बि हणी छॾीस मुंहिंजो कदुरु तोखे पोइ पवंदो जॾहिं मां हितां वेंदुसि अरे निकिर निकिर तूं पोइ हिते छो वेठो आहीं मां वञा थो हींअर जो हींअर वञा थो जॾहिं तोखे मुंहिंजी ज़रूरत पवंदी न पंहिंजो पटको लाहे मुंहिंजे पेरनि ते रखंदे मां रुगो हिते पंहिंजी सची मुरीदानी लाइ रहियल हुयुसि जॾहिं कदुरु न आहे त पोइ हिते रही छा कजे आख़िरी चकर रुगो सुहिणो मुर्शिद चई मोकिला ऐं मुंहिंजी मुरीदानी मता मलूका हिकु लफ़्ज़ बि अॻिते ॻाल्हायो अथई जॾहिं तूं हिन ॿिले खे सुहिणो सड़ींदी आहे न त मुंहिंजो अंदरु सड़ंदो आहे अंदरु सड़ण वारा पिया सड़ंदा अरे हाणे निकिरी थो या विझाए धूड़ मथे में वञा थो वञा बुद्धू जा पालियो जो रड़ियो करे कालियो जो ए माण्हू आजा उठ टप 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 अबाड़े टप मुर्शिद शेरला तू मुर्शिद साईं खे नाराज़ करे छॾियो आहे हाणे ॾिस जांइ त असांजे लाइ केॾा वॾा मसला पैदा थींदा इन जहिड़ो मुर्शिद मां पाण ई आहियां तूं को फिक्र न कर हाणे ॿुधाए इहो अरबाबड़ो काॾे वेंदो तारा बराज को वारा खिसान खाली मुर्सायो मवाली मोकल को सवाली कयुस जुगोई धन इते फकीर जुगोई कयुस धन सदको वञाए साईं फ़क़ीर सदको वञाए हक हक जीवाई हक तू हाल हवाले मुर्दानी इते की पंध पई है फ़क़ीर साईं मां हिकु वॾो दाउ ताड़े आई आहियां वॾो केॾो वॾो हाथी जेॾो वॾो ईअं सम्झ त हाथीअ खां बि ॻरो आहे ॻरो सभु लखनि में खेॾंदासीं लखनि में पोइ तव्हांखे को बि ॿियो दर ॾिसणो न पवंदो मुंहिंजो पहिरियों इहो शर्त आहे जेको बि हुतां हासिलु थियो न त अधु अधु करिणो आहे हिसा 3 थींदा माई हिकु मुंहिंजो ॿियो तुंहिंजो टियों ख़लीफ़नि जो क़बूल थिए त ॿुधा
न त निकिरण जी कर। मंज़ूर आहे फ़कीर साईं, मंज़ूर आहे। पोइ कब ॿुधा ऐं हाल हवाले छा छा करिणो पवंदो। त पोइ ॿुध।